हैदराबाद में मुनक़द थियल आल सिंध मुबारक अली मेवो क्रिकेट टूर्नामेंट पुॼाणीअ ते पहुती। हैदराबाद के अफ़ज़ाल ग्राउंड में मुनक़द कयल टूर्नामेंट में सिंध के 22 टीमुनि हिस्सो वरितो। टूर्नामेंट के फाइनल वारी तक़रीब में DIG हैदराबाद, ख़ादिम रिंद, हेस्को चीफ रहम अली ओठो, सदाकत अली जतोई, ज़ाहिर मेवो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब दौरान रांदीगरनि ऐं महिमाननि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ियूं मैचिस हर इलाइक़े में बार बार थियणु घुरिजनि। हिकिड़ो त सिहतमंद मुआशिरो से जनरेट पिया करियूं, सिहतमंद माण्हू पिया करियूं ऐं हीअ सभु फोरम जेको आहे अॻियां हली अगेंस्ट द ड्रग्स बि असां कमु कंदासीं। उनखे अलावा हीअ जेके छोकिरा आहिनि स्पोर्ट्स में जेके आहिनि ऐं उन्हनि खे वेलकम कंदासीं त पुलिस में उहे अचनि ऐं पुलिस खे जॉइन कनि। असांखे सिहतमंद माण्हुनि जी शदीद ज़रूरत आहे। सेहतमंद मुआशरे लाइ रांदि तमामु ज़रूरी आहे। असांजी नौजवान नस्ल नशे खां ॿियनि सभिनी शयुनि खां परे हटी करे रांदियुनि में इंट्रस्ट वठंदा त सेहतमंद मुआशरो ईंदो। जेके मथे वेठा आहिनि उनखां इहा रिक्वेस्ट आहे, टैलेंट ॻोल्हियो वञे सिंध मां। टैलेंट आहे, ॾाढो सुठो टैलेंट आहे। हैदराबाद में बहुत खूबसूरत टूर्नामेंट मुनक़द किया है ज़ाहिर अली में और उसके दोस्तों ने, और हम दिल की गहराइयों से उसको मुबारकबाद पेश करते हैं। हम खुद क्रिकेटर रह चुके हैं, इसलिए नौजवानों को जो है वो मौका देते हैं कि ग्राउंड जो है आबाद रहें। और आपके सामने है इसका नतीजा, ग्राउंड के अंदर आप देख लें, पब्लिक भी और क्रिकेट भी कितनी अच्छी लोगों को खेलने को और देखने को मिली है। हैदराबाद के रांदीगरनि मुतालबो किया है त PCB में सिंध के रांदीगरनि के मौक़ो ॾिनो वञे। कैमरामैन शाहिद रिंद सां गॾु गुलाम फरीद लाखो, सिंध TV न्यूज़ हैदराबाद।